हियो निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हियो सबक सिंधी बालिग़ान लाइ तैयार कयो वियो आहे जेके सिंधी ॻाल्हाइण त ॼाणनि था पर लिखण पढ़ण नथा ॼाणनि, या जेके देवनागरी या गुजराती ख़त में त सिंधी लिखी पढ़ी ॼाणनि था पर सिंधी अरबी ख़त में लिखण पढ़ण नथा ॼाणनि। हियो सिलसिले जो 11हों सबक आहे जंहिंमें पाण सिंधी अलिफ बे जे अखर या ए सां मानूस थींदासीं। पर अॻिते वधण खां अॻु में आउं गुज़ारिश कंदुसि त हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा। सिंधी अरबी ख़त में 52 अखर आहिनि। पोयनि सबकनि में पाण हिननि सभिनी अखरनि सां मानूस थी चुका आहियूं। हिन सबक में पाण सिंधी अलिफ बे जे 12 अखर या ए सां मानूस थींदासीं। या ए अखर खे जाए अखर वांगुरु ई लिखबो आहे, पर इन में 2 टुॿिका लॻाइबा आहिनि। हिकिड़ो टुॿिको ॿिए टुॿिके जे हेठां लॻाइबो आहे। कंहिं गिलिफ जी शुरूआत में या ए जे अखर खे हिन रीति लिखबो आहे, मतलब त इन मां गोल खानो निकिरी वेंदो आहे। देवनागरी ख़त में या ए जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे, जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में या ए जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। या ए जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए य जो आवाज़ लिखबो आहे। या ए ज़बर य। देवनागरी ख़त में य जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में य जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण य सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। य ञ यड़ यण। या ए जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए य जो आवाज़ लिखबो आहे। या ए ज़ेर य। देवनागरी ख़त में य जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में य जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। या ए जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए य जो आवाज़ लिखबो आहे। या ए पेश य। देवनागरी ख़त में य जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में य जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण य ते ख़त्म थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। अॼ भॼ भॼ रोज काज खाज राज वेज। या ए जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए या जो आवाज़ लिखबो आहे। या ए अलिफ या। देवनागरी ख़त में या जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में या जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण या सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। याओ यार यारी यारो। या ए जे अखर पुठियां वाव जो अखर लॻाए यो जो आवाज़ लिखबो आहे। या ए वाव यो। देवनागरी ख़त में यो जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में यो जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण यो ते ख़त्म थींदड़
के लफ़्ज़ सिखंदासीं। खाॼो, साॼो, सॼो। हाणे पाण ॼाए जे अखर सां शुरू थींदड़ के ॿिया लफ़्ज़ सिखंदासीं। ॼुंडा, ॼांभो, ॼंघ, ॼिभ, ॼोर, ॼेरो। इन सां ई इहो सबक़ु पुॼाणीअ ते पहुतो। असांजो फेसबुक सुफ़ो पिणु लाइक कंदा ऐं कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा।